अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। जेही जाते ही अमानी पजे पुनल जी हुज्जत हो त महबूब निसा मुकम ही के ही असली आदि जाम जे पल्ले पे अदा हो जा पाए पेर में सोना ते जुती ना जे विसारे बेगी तनके जिनखे आओ की अबिहां मुखले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अजीज दोस्तों, स्टेज ते वेठल मुअज़्ज़ज़ सामईन किराम, उलमाए किराम, इलाके जा मुअज़्ज़ज़ीन ऐं तमाम आयल दोस्तों, गोठ हाजी बाबू खान खास तेली जे अंदर अदा रहीम जान
नसीर अहमद उस्ताद नसीर अहमद रहीम बख्श साहब सभिनी गॾिजी मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जी महफ़िल सजाई आहे। इंशाअल्लाह टाइम उहो ई रहंदो, फिक्र न कजो त हाणे आयो आहे फकीर परे खां अलाए केतिरो टाइम इंशाअल्लाह उहो कोई वठंदासीं, स्पीड थोड़ी तेज कंदासीं, स्पीड थोड़ी तेज कंदासीं इंशाअल्लाह ताला। दिल हाज़िर करे वेहो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद में अचण वारो अल्लाह जा लख एहसान जंहिं करीम रब ज़िंदगीअ में तव्हां असांखे हे घड़ियूं नसीब फरमायूं आहिनि। मुंहिंजा दोस्त अखियूं जॾहिं ॿूटींदासीं, जॾहिं हिन दुनिया सां तालुक़ टुटी वेंदो, औलाद सां बि तालुक़ टुटी वेंदो, भाइरनि सां बि टुटी वेंदो, दोस्तनि सां बि टुटी वेंदो, जॾहिं न सभिनी खां तालुक़ टुटी वेंदो, पोइ जॾहिं न मदीने जो मीर अचे उते क़ब्र में ज़ियारत कराईंदो, पोइ ख़बर पवंदी त यार केतिरो महिरबान आहे। सुभान अल्लाह। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि अल्लाह जो नेक सालिह बांधड़ो, लेकिन केड़े लफ्ज़न में चवां एतिरो खुदा जो महबूब जो महबूब जो वेठे वेठे जागंदे मुझे करीम मुस्तफा जा दीदार करो। सुभान अल्लाह। जागंदे ख्वाब में त नसीबन वारा कन, पर जागंदे दीदार करण वारो पाण फरमाइन था कहीं मुकाम का गुजर थियो, मुकाम का गुजर कंदे ॾिठोसीं कब्र में कलमे वारो नूर चमकी रहियो हो, हिक कब्र में कलमे वारो नूर, ॿी कब्र में कलमे वारो नूर। पाण फरमाईंदा हिकिड़ी अहिड़ी कब्र हुई जंहिंमें एतिरो नूर चमकी रहियो हो जो उन नूर जे करे मां जलालुद्दीन जो अखियूं बर्दाश्त न पयूं करे सघनि, मां अखियूं बंदि करे करीम रब जे दरबार में दुआ घुरी, मौला हिन कब्र वारे जे मथा हेतिरी मेहरबानी या अल्लाह, पर्दे के दरमियान मां दूर कर कर तुंहिंजो जलालुद्दीन इन खुश नसीब जो दीदार करे वठे। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि था जेॾी महिल उन कब्र जे विच मां अल्लाह पर्दो दूर कयो, ॾिठुमि त ख़ुदा जो सालिह बांधड़ो कब्र में सुकून सां वेठो आहे। सुभान अल्लाह। ज़मीन में नहीं होती, ज़मन में नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेरा नहीं होता। अज़ीज़न मन हिन दिल जे अंदर मुझे मुस्तफा जी मोहब्बत रखी ॾिस, हिन दिल जे अंदर मुझे करीम मुस्तफा जो प्यार रखी ॾिस। अखियूं ॿूटींदो वेंदे दुनिया छॾींदी वेंदी, पर अम्मा आमिना जो नालो गॾींदो वेंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि था उन कब्र वारे खे ॾिठुमि, उनखे मुबारक ॾिनमि, केॾो न तूं खुश नसीब आ, कब्र त कन में बि कलमे वारो नूर मौजूद आ, छो त जिथे कलमे वारो नूर हूंदो आ चओ उते पक आयल मुंहिंजो हुज़ूर हूंदो आ। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अहले सुन्नत मां मुराद मुरीद सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट जा अहले सुन्नत सब को सदाए, पर जेको पीरन जे पीर जो मुरीद आ उनखे यकीन कामिल हूंदो आ त मदीने वारो गुलामन जे कब्र में जरूर पेरड़ो पाईंदो आ। जवाब ॾियो हा या न? ईमान हूंदो आ त आका कब्र इन्ही करे त आधी रात जो उथी दुआ करदा हो, उते अच जा ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा, मिटीअ जा मण विझी मुंहं ते, मिटीअ जा मण विझी मुंहं ते, खोटे खटड़ी लटे वींदा, उते
ते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छड़े बीदा दुआ घुरदा हो या जेके दुआ घुरदा हथ खड़ी चो दुआ घुरदा हो न घुरदा हो कहाणे घुरदा कयो त मुझा महबूब बड़ई पार तू हुजनी इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइन था उन कब्र वारे के मुबारक दिन में पुछो मास दे खबर नूर त ॿियनि कबरनि में भी आहे पर तुंहिंजे कब्र वारो नूर मुंहिंजूं अखियूं बर्दाश्त नथियूं करे सघनि उन मुर्कदे चयो ओ सुहा जलालुद्दीन मुंहिंजे कब्र में जॾहिं न महबूब आया त मुंहिंजे मुस्तफा जो मुर्कियो उन मुर्कण वारो नूर मुंहिंजे कब्र खे रोशन करे छॾियो जो त मुंहिंजा दोस्त अम्मा आयशा सिद्दीका सुहिणी बि गवाही ॾींदी आहे मुंहिंजी सुई विञाइजी वेंदी आहे कान लथंदी आहे महबूब ईंदा मुंहिंजो मुस्तफा मुर्कंदो आहे कमरे में नूर फैलजी वेंदो आहे विञायल सुई अम्मा आयशा सिद्दीका खे लभी पवंदी आहे सुणे जलालुद्दीन सुयूती गौर सां ॻाल्हि ॿुध मैं रहीम बख्शवार ख़ास करी बिरादरी जे दावत में अचण वारा इन फकीर जी हिकड़ी ॻाल्हि बि पांद में पाए वे इंशाअल्लाह ताला कब्र में परेशान थियण जी ज़रूरत कोन पवंदी इमाम जलालुद्दीन सुयूती फरमाइन था उन खुश नसीब खे चयो तुंहिंजी ॻाल्हि जाई आहे महबूब मुर्किया नूर चमकी रहियो आहे पर मुर्कण जो को सबब भी हूंदो महबूब जो मुर्किया कब्र दबीन में भी नूर मगर तुझे कब्र में नूर महबूब मुर्किया महबूबन जे मुर्कण जो सबब भी हूंदो ओ सबब बुध मुसलमान उन कब्र वारे जवाब ॾिनो हा जलालुद्दीन सबब ज़रूर आहे कहिड़ो सबब आहे जॾहिं सुबुह जो घरां निकिरंदो हुयुसि जंहिंखे बि साम्हूं ॾिसंदो हुयुसि उन लाइ रोई दुआ घुरंदो हुयुसि मुंहिंजा मौला हिन जो खैर फरमाए जा जागो था कहिड़ो सबब ॿुधाई कब्र में नूर जो महबूब जे मुर्कण जो सबब छा ॿुधाई समझो पिया सबब छा ॿुधाई त जंहिंखे बि ॾिसंदो हुयुसि उन जे लाइ छा कंदो हुयुसि खैर जी दुआ घुरंदो हुयुसि मुस्लमान सोच निमाज़ बि भली रोज़ो भी भलो हज भी भलो ज़कात भी भली सब का इनन सभिनी खां वधीक भी जेको अमल भलो आहे उहो कहिड़ो आहे ॿिए जे लाइ खैर कर त रब तुंहिंजो अॻई खैर करे छॾे ॿिए जे लाइ खैर जी दुआ घुर ॿिए जे लाइ बुरी दुआ न घुर ॿिए जे लाइ बुराई न सोच ॿिए जे लाइ अंदर में कीनो न रख ॿिए जे लाइ अंदर में बुग़्ज़ न रख तूं कुझु न करे सघंदे थींदो उहो जेको मुंहिंजो अल्लाह चाहींदो तूं राति जो वेही मनसूबा ठाही सुभाणे हीअं कंदुमि सुभाणे हीअं कंदुमि तूं कुझु न करे सघंदे करण वारो केरु आहे चो मुंहिंजो अल्लाह करण वारो आहे इन करे मुंहिंजा दोस्त पंहिंजे दिलि में इरादो सुहिणो रखंदा कयो ॿिए खे ॾिसी उन लाइ खैर जी दुआ घुर रब तुंहिंजो खैर करे लेकिन अहिड़ी दुआ घुरण वारे जे मथां इम्तिहान बि ईंदो आहे कॾहिं कॾहिं घरां निकिरंदो आहे निकिरण सां दुश्मन साम्हूं अचे वेंदो आहे इम्तिहान अचे वेंदो आहे मां त खैर जी दुआ घुरण वारो आहियां हे त मुंहिंजो मुखालिफ़ आहे मज़ो ई त तॾहिं जॾहिं पंहिंजे नफ़्स जे मथां कादिर थी करे उन पंहिंजे मुखालिफ़ लाइ दुआ खैर जी घुरी बिना देर जे मुंहिंजो रब तुंहिंजे लाइ आसमान मां रहमत जा दर खोले छॾींदो आहे सुभान अल्लाह जागो था जेको चाहे थो त अल्लाह करे मुंहिंजे कब्र में महबूब अचनि ऐं महबूब मुर्कल को हथ मथे खणे सब कंहिंजी तमन्ना है त पोइ अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह ताला जाॾे बि वेंदासीं सब कंहिंजो खैर घुरंदासीं
जॾहिं बि मुंहुं कंदासीं ॿिए जे लाइ ख़ैर जी दुआ घुरंदासीं, ॿिए जे लाइ बुरो न सोचींदासीं, ॿिए जे लाइ बदशद न सोचींदासीं। तूं ॿिए जो ख़ैर कर, मुंहिंजो अल्लाह तुंहिंजो ख़ैर करे। मूंखे जवाब ॾे मुंहिंजा दोस्त, मुंहिंजो तुंहिंजो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिन दुनिया ते आया। मुंहिंजे मुस्तफ़ा जो लक़ब त ॿुधाईंदो हल। ग़रीबनि जो ग़मख़ार केरु? हथ मथे खणी ॿुधायो, ग़रीबनि जो ग़मख़ार केरु? जो मदीने जो साईं। गरीबन जो ग़मख़ार केरा? मदीने जो साईं। यतीमन जो यार केरा? मदीने जो साईं। अड़ियन जो आधार केरा? मदीने जो साईं। गुनहगार जो ग़मटार केरा? मदीने जो साईं। सोची छो नथो मुसलमान, सोची छो नथो मुसलमान, अॼु ॾींहं ताईं को हिकिड़ो त अहिड़ो नारो ॿुधा त दौलतमंदन जो यार मुंहिंजो मदीने जो साईं। ओ मुसलमान, दौलत जी ॻाल्हि हुज़ूर जे दरबार में कान हलंदी आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में ॻाल्हि हलंदी आहे त इश्क ऐं प्यार जी ॻाल्हि हलंदी आहे। छो त जेको दौलतमंद पंहिंजे पाण खे दौलतमंद सम्झंदो आहे, उहो हुज़ूर जे वेझो बि कोन ईंदो आहे। मुस्तफ़ा जो दीवानो उहो हूंदो आहे जेको पंहिंजी दौलत मुंहिंजे हुज़ूर जे क़दमनि जे मथां क़ुर्बान करे छॾींदो आहे। हज़रत उस्मान ज़िन्नूरैन उन पंहिंजी दौलत मुंहिंजे आका ते क़ुर्बान कई। अम्मा ख़ुदैजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा उन पंहिंजी दौलत मुंहिंजे महबूब ते क़ुर्बान कई। ख़ुदा करे तव्हांजो मदीने वञण थे, ख़ुदा करे तव्हांजो मके वञण थे। अॼु बि सऊदी अरबिया जे अंदर हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जे नाले सां बैंकुनि में अकाउंट खुलिया पिया आहिनि। उन जे दौलत मां अॼु बि मदीने जे मस्जिद नबवी में सुफ़रो बि लॻंदो आहे त ग़रीबनि जी मदद भी कयूं वेंदियूं आहिनि। मुझे मुस्तफ़ा जो दीवानो थी पओ, अहिड़ो मस्तानो थी पओ जो तूं दुनिया छॾे वञी पर पोइ बि दुनिया तां तुंहिंजो नालो मिटण जो नालो ई न विझे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जी, ताबीरुल रुया जा किताब आहिनि, नाला थोरो यादि कजो। ताबीरुल रुया, ख्वाबनि जा ताबीर। ओ मीलाद मल्हाइण वारा ज़रा बुज़ुर्गान दीन जूं ॻाल्हियूं ॿुधो, ऐं वरी बि तोखे क़ुरान ॿुधायां। ताबीरुल रुया, ख्वाबनि जा ताबीर। हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो, जेकॾहिं रबीउल अव्वल जे अचण खां अॻु में या रबीउल अव्वल खां सवाइ कंहिं बि महीने में कंहिं राति जो ख्वाब ॾिठो त रबीउल अव्वल जो महीनो अची वियो आहे ऐं मां उन में ख़ुशू करे रहियो आहियां। बुज़ुर्गाने दीन फरमाइनि था, जे बे औलादी रबीउल अव्वल जो ख्वाब ॾिसे त आउं रबीउल अव्वल मल्हाए रहियो हां त अल्लाह ताला जे तरफ़ खां उन जे लाइ ख़ुशख़बरी आहे त रब तुंहिंजी औलाद सां झोली साई करण वारो आहे। पर जेकॾहिं बेरोज़गार ख्वाब थो ॾिसे त रबीउल अव्वल शरीफ़ अची वियो आहे, हुज़ूर जी आमद थी आहे, ऐं ख़ुशी करे रहियो आहियां, उन जे लाइ रोज़गार जो दर खुलंदो। जेकॾहिं ग़रीब थो ॾिसे उन जी गुरबत मिटिजी वेंदी, पर जेकॾहिं को हारी थो ॾिसे त रब उनखे गंज अता फरमाए छॾींदो। जेकॾहिं ख्वाब में ॾिसण वारे जे मथां एॾी महिरबानी आहे, ॿुधा जेको हुज़ूर जो मीलाद दुनिया जे अंदर हथरनि सां करे, अखियुनि सां ॾिसे, दिलि सां मल्हाए, रब उन ते राज़ी थींदो या कोन थींदो। क़ुरान पढ़ा, इजाज़त ॾियो त क़ुरान पढ़ा। छो त मियां अब्दुल गनी उमरानी साहब उथंदे ई चयो त ही फ़क़ीर क़ुरान करीम जा दलील ज़रूर क़ुरान जा दलील ॾींदुमि इंशाअल्लाह ताला। पर तव्हांजो थक भगुम अचण सां तेज़ थी करे त तव्हांजो एहसास ख़त्म थिए, तव्हां घणी देर खां वेठा हो। हिकिड़े शेर सां गॾु क़ुरान थो पढ़ा। आका तुंहिंजे अचण सां गुलड़नि कई गुलज़ारी, आका तुंहिंजे अचण सां गुलड़नि कई गुलज़ारी, अहिड़ी बूंद पई बरसी हर पर में थी बहारी, आका तुंहिंजे अचण सां गुलड़नि कई गुलज़ारी, आका तुंहिंजे अचण सां गुलड़नि कई गुलज़ारी। क़यामत जो ॾींहुं थींदो, जागो था।
जागो था भूख ज्यादा त न लगी क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां ऐलान कयो वेंदो जॾहिं जन्नती जन्नतुनि जे लाइ ऐलान थींदो जहन्नमी जो जहन्नम जे तरफ़ ऐलान थींदो हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे जहन्नम जे तरफ़ वठियो पियो वेंदा जंहिं वक़्त में फ़रिश्ता वठियो वेंदा वेंदे वेंदे जंहिं वक़्त में जहन्नम जे किनारे जे क़रीब पहुचण वारा हूंदा उहे माण्हू फ़रिश्ता खे चवंदा बस एतिरो त सब्र कयो असां अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो असां नमाज़ूं बि पढ़ंदा हुआसीं असां रोज़ा बि रखंदा हुआसीं असां सभ नेकीअ जा कम कया असां चोरियूं बि कोन कयो असां ज़ुल्म बि कोन कया असां ज़्यादतियूं बि कोन कयो पोइ बि असांखे जहन्नम में छो थो घिलियो वञे अल्लाह जे दरबार में अर्ज़ कंदा मुंहिंजे रब जो जवाब ईंदो चओ त मां क़ुरान पढ़ी ॿुधायां बिल्कुल जागो था तो कुरान पढ़ो जे ज्यादा कुरान ॿुधण चाहियो था त हथ खणी मथे चओ त अल्लाह जो कुरान सचो आहे अज़ीज़ाने मन अल्लाह जे सोने कुरान करीम दे निहार मुझे बेनियाज़ रब उन्हनि खे जवाब ॾिनो ज़ालिकुम बिमा कुंतुम तफ़रहून फिल अर्द बिग़ैरिल हक़ अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि खे जहन्नम में वञण जो सबबु ॿुधाईंदो अहिड़ो सबबु ॿुधाईंदो मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो दुनिया जे अंदरि ख़ुशियूं कंदा हुयो हा मुंहिंजा मौला ख़ुशियूं कंदा हुयासीं रब फरमाईंदो ॾियो ख़बर तव्हां ज़मीन ते रही करे नाहक ख़ुशियूं छो कयो मुंहिंजा मौला असांखे तो औलाद ॾिनो हुयो औलाद जे पुट जे तोहर ते नचिया हुयासीं मौला असांखे तो औलाद ॾिनो हुयो औलाद जे शादीअ में असां ही नाटक कराया हुया दुल घुराए नचा हुयासीं शराबनि जूं महफ़िलूं सजायूं हुयूसीं मौला ख़ुशी कई हुईसीं पर तो औलाद ॾिनो हुयो औलाद तुंहिंजी नेमत आहे उन नेमत ते ख़ुशियूं कयूंसीं मुंहिंजो रब चवंदो इहो त ख़बर नंढड़ी नेमत ॾिनीमांव उन जी ख़ुशी ईअं कयव त मां अल्लाह खे नाराज़ करण वारी ख़ुशी कयव मुंहिंजो अल्लाह पुछंदो ॾियो ख़बर जंहिं ख़ुशीअ जो हुकुम मां रब तव्हांखे ॾिनो हो जेका तमामु दुनिया जी नेमतुनि जी सरदार हुई उहा हुई मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी ज़ात इहो ख़बर पंहिंजे पुट जे आमद ते ख़ुशी करण वारा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशी कई है या कान कई है अञा के कुरान पढ़ा अञा भी तव्हांखे समझ में न आयो मां तव्हांखे कुरान करीम जूं ॿ टे आयतूं लागी थियूं पढ़ी ॿुधाईंदुसि मुंहिंजे सुहिणे करीम रब फरमायो ख़ुशी ज़रूर कयो नाहक ख़ुशी न कयो हक़ ते ख़ुशी कयो यानी पुट ॼमे तोहर ते जेकॾहिं दुल घुराए नची इहा ज़मीन ते तुंहिंजी नाहक ख़ुशी आहे दौलत में फ़ाइदो थी वियो महफ़िलूं घुराए उन में राग कराए नची इहा तुंहिंजी नाजाइज़ ख़ुशी आहे पुट जे शादीअ में ग़ैर शरई अमल कराए नचंदो वठी इहा तुंहिंजी नाजाइज़ ख़ुशी आहे मौला जाइज़ ख़ुशी कहिड़ी आहे अल्लाह फरमाए त मुंहिंजो क़ुरान ॿुधंदा वञो त हक़ हक़ छा आहे जागो था त मां क़ुरान पढ़ां बेशक पढ़ो जागो था त मां क़ुरान पढ़ां न त ॿ टे बैत पढ़ी ऐं हिकु मौलूद पढ़ी मां कलाक पूरो करे जागो था क़ुरान पढ़ां पहिरों हक़ क़ुरान में अल्लाह जे ज़ात फरमायो ज़ालिक अल्लाह हुवल हक़ सुभान अल्लाह सब खां वॾो हक़ केरु चो अल्लाह जी ज़ात मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो ख़ुशी करणी थई त मां अल्लाह जे रज़ा जे लाइ ख़ुशी कर मुंहिंजा दोस्त अल्लाह फरमाए थो कॾहिं कॾहिं ॾिसंदा हो त आशिक ज़िक्र जे जॾहिं मौज में नचंदो त सभु को आहे दुल जे ढिबीअ ते बि नचंदो आहे माण्हू चार ॾिसी ऐं सियासतदान खे ॾिसी बि हमराह मां वात मां गप पई वहंदी आहे नचंदो आहे पर को कॾहिं कॾहिं अल्लाह जे ज़िक्र जे मौज में बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे वस मां निकिरी वेंदो आहे जीअं सुहिणो सचल सर मस्त घोट तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया जल्दी आओ तबीबा न त मैं मर गया नच दो